वोट ॾियो, वोट वॾेरनि खे ॾियो, गारियूं असांखे ॾियो। वाह जो अकुल आहे तव्हां वटि। हमरा ऐं ॿिए हमरा खे चमाट। फ़ैसिलो आयो वॾेरे ॾे, वॾेरे जो चमाट हयईंसि, चई हा, चई ॾंड में 500 रुपया ॾियसि। तो हुन मां हमरा वरी वॾेरे खे बि डस, चई 1000 रुपया वठ, 500 तूं रख, 500 हुनखे ॾे। खुदा जो कसम है आलिम तहांजा खैर खा तवा। इस्लाम में आला खूबी, आला अमलुल कलील अजरुल कसीर, कम थोरो मजूरी चबल। 3 दफा कुल वला पढ़ो, सॼे ख़त्म जो सवाब नथा जो। सुभान अल्लाह। इस्लाम जा आशिक भई थबरत करे जा, जो हथ है चाहो कटड़ो अकबर कबीरा हाय। इस्लाम असांजो आला दीन आला। अली इस्लाम में केड़ी खूबी आ, चई इस्लाम में मिलण सां दुआ है। मिलण, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू। असांजा छोकरा वरी रात जो मिलंदा न, गुड नाइट। माना रात खैर जी, बाकी सुबह जो पादर पिसा पिया। सुबह थी नो चौथा गुड मॉर्निंग। बहराड़ी माता सलाम ही वियो आलो साईं बिस्मिल्लाह रईस वॾो जो खैर। मूंखे हिकिड़े चयो बिस्मिल्लाह, मुंहिंजो नऊज़ बिल्लाह। जे छो मुझो तो बिस्मिल्लाह कई मो समझो चक्को तो हणी हले। जो तो असां मुलाद खाइण ते बिस्मिल्लाह। तिरमिज़ी शरीफ जी रिवायत आहे, नबी साईं दस्तरखाने ते वेठा, हिकिड़ो नंढड़ो ॿार ढोड़ंदो आयो, ढोड़ंदो हुन मानी खाइण शुरू कई, पर खॿे हथ सां पियो खाए। हुज़ूर हुनखे 3 ॻाल्हियूं कयूं, 3 हे इस्लाम थो ॿुधायां। सुभान अल्लाह जो तो बयान कया। मज़ो ई न आहे ॾाढा, न न ॾाढा। क़ुरान जा आशिक़ भई थबरत कयो, भई अमेरिका चे तो कुरान न हुजे, यहूदी चवन था कुरान न हुजे, ईसाई चे तो कुरान न हुजे, काजाली कुत्तो चे तो कुरान न हुजे। मुशर्रफ पे गैरत कुत्ते जे मौत मरी वियो, जे लाल मस्जिद ते गोली हलाए, कुरान के रक्त में गाढ़ो कयो। रब जो खबरदार, कुरान जा दुश्मन हो, तमा ऊंचा लटकी पाओ, पर मोहम्मद जो कुरान क़यामत ताईं गूंजंदो रहंदो। हाने था चेव तो रमजान कराची टपी आयो। खुदा जो कसम हाने खां वठी मस्जिद में अचो न त रमजान में मुला मेहणा ॾींदव। मानी अला आहियां मानी अला जी मुला तो जे ॾाॾे जी आज। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पंहिंजा पाले, बराबा पाले, सजन पाले, दुश्मन पाले, मुसलमान तो पाले, पर चक जा दीवान भी क्यों पाले। मिठाई तुझे दम मेरे जे तभी दे, कबायली चेहरा भी न कयो। ए महारा, ए चतोइया, ए कलोड़वा, ए कोड़वा, ए नापरा, ए आरैया, असा सब इंसान आयो, आदम जी औलाद आयो। फिर ही पान में अची छित्ता ठायो, गबरू को ही छड़िया। अबा हजरत आदम जात जो केरो मारो रुस्तम मारो साईं मारो छू छित्ता था। मुखा हिकिड़े मौलवी पुछो हजरत आदम जात जो केरो, मुझो इंसान। जी हजरत आदम जो मजहब केड़ो, मुझो इंसानियत।
जमियत उलमा इस्लाम पांजे मंशूर में वाज़ो लफ्ज़न में लिखी छड़ियो हा त बिला तफरीक पूरी इंसानियत की खिदमत बोर्ड में कोन भीलन हक लगे भाव पातो बागड़न हक लगे भाव पातो कोलन हक लगे भाव पातो वाणन हक लगे भाव पातो घोटके में मंत्र ते हमलो थियो भाव राशिद होते पातो खुदा जो कसम तो असा के भले इंतहा पसंद थियो जेको वणाई थियो पर असा चेहरे के फिरका वारियत के कबायली चेहरा के खत्म करने की कोशिश किया या मोहम्मद जो दीन असा के समझाए तो तथा आदम जे औलाद आयो या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा ताजो अब्बो हिक्का ताजी अम्मर हिक्का ताजो अब्बो आदम ताजी अम्मर हवा है माइन साहब नवड़ा ना गयो समारो माइन जा वडा हक थव जे मां लाउड ते बुधाया ना सुबाने मानी पाणो बचाई को बुधाया मां हाँ उहे था कन जी मंगनी थियल बि काने अल्लाह मुझे भाई तो मैं छड़ा घना ही नहीं नवाब साहब में मुके इकड़े चो तो के रुको छड़ा था पुतन मुझे छड़ियों में बुधनी हो साथ खल का या अल्लाह खुदा और तुम सा जुल्म न कयो माइन जा वडा हक चवा असां ॾाढा मुड़सूं साल जेला अहिड़ो ॾाढो आहे न कंहिं मार सां था तो गंढ नासूंद अची रही नबी से फरमायो ज़ाल जा 3 हक वॾा ॿुधायां हराम जो सगरा हाकन मूंखे ख़बर आहे न त मुलो त हवाई फेरी करे वेंदो हलियो घर त असांखे वञिणो आहे घबरायो न वरी मुड़सनि जा हक़ बि ॿुधाईंदुसि अल्लाह ईअं सीअ में तव्हांखे माला ई गुम थो वरी अथव बि अॼु चुने जहिड़ा अॼु घणनि जो पाणीअ जो वारो हूंदो छा त खलकाई अल्लाह मां चेकम बात तकीर कई मुझे मायन को गाह न करायो लावारो न करायो पुत्र न करायो छेड़ा न करा मुझे फिटी जो रात उते टिक्युस सुबह जो हिकिड़ो हमरा चांहि बि खणी आयो पर डिश में ढके मुंहुं सम्झो त बिस्कुट अथसि कपिड़ो जो हटायां त हेॾो ॾाटरो मुझो चाचा डाटरो छो कि रात जल्दी त माइन को गाह न करायो हाणे गाह पिणे कंदो